सुकून बुरुड़ा का खबर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक पीपी अगवान रईस खादिम हुसैन रिंद, राणा अनवर राजपूत, सरदार अली हैदर जद, अमीर अली रिंद संजोरो जे वार्ड नंबर 1 ते बीठल आजाद उम्मीदवारन नवीद शाह बुखारी वटि अची संदस चांहि पार्टीअ में शिरकत कई। उन दौरान रईस खादिम रिंद जे चवण हो त वार्ड 1 ते बीठल आजाद उम्मीदवार नवीद शाह बुखारी पीपी उम्मीदवार सगीर उर्फ भूरो शेख जे हक में हथ खणी वियो आहे। हथ खणण ते पीपी अगवान रईस खादिम हुसैन रिंद नवीद शाह जो शुक्रियो अदा कयो। उन दौरान पीपी अगवान रईस खादिम रिंद साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडुनि में पीपी मुखालफ़न जूं 26 जून खां अॻु सियासी सिज लही चुको आहे। असां ज़िले चेयरमैनीअ दौरान संजोरो समेत ज़िले में हिकु तारीख़ी तरक़ियाती कम कराया ऐं वरी बि बलदियाती इलेक्शन खटे ज़िला काउंसिल में हिकु भेरो ॿीहर पीपीअ जो जियालो ज़िलई चेयरमैन हूंदो। असां मुकमल चूंडुनि जी तैयारी करे छॾी आहे। असांजे मुखालफ़न खे सिर्फ़ बलदियाती चूंडुनि में पंहिंजी नाकामीअ ते सियासी मातम करण खां सवाइ कुझु न मिलंदो। ज़िले जो अवाम अॼु बि पीपी सां गॾु आहे।